अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो पंहिंजो नजीब मल्ला। हाज़िर थियो आहियां हिकु बहितरीन ऐं नवनि जुमलनि सां गॾु जेके तव्हां रोज़मर्रा में हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियो। डू यू वांट सम रेस्ट? छा तव्हां कुझु आराम करणु चाहींदो? वाई आर यू सो सैड? तव्हां उदास छो आहियो या तव्हां परेशान छो आहियो? लेट अस गो होम बैक। हलो त घर वापसि हलो। आर यू मैरिड? छा तव्हां शादीशुदा आहियो? आई एम आउटफुली हंग्री। मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। फूड इज़ रेडी नाउ। मानी तयारु आहे हींअर। डोंट गो देयर। होॾां न वञो। अगरि कंहिंखे रोकींदा आहियूं, ॿार खे या कंहिंखे, गेट ऑफ द टेबल। मेज़ तां लहो। टेबल जी जॻह ते तव्हां को बि इस्तेमालु करे सघो था वर्ड। फॉर एग्ज़ाम्पल कार मां अगरि कंहिंखे तव्हां चवंदव त कार मां लहो, गाॾी तां लहो, त उते तव्हां चई सघो था गेट ऑफ द कार, गेट ऑफ द व्हीकल। वधीक अहिड़नि जुमलनि हासिलु करण जे लाइ असांजी यूट्यूब चैनल नजीब मल्लाह खे सब्सक्राइब कंदा। थैंक यू।